बूस्ट पोस्ट में फेसबुक वारो कहिड़ियूं शयूं घुरंदो आहे मां तव्हांखे मोबाइल स्क्रीन में ॾेखारियां। तव्हां मोबाइल स्क्रीन में ॾिसो ऐं फेसबुक वारो कहिड़ियूं शयूं घुरंदो आहे या कहिड़ियूं शयूं तव्हांखे ॾेखारींदो आहे। को पढ़ियल लिखियल माण्हू आराम सां सम्झी वेंदो आहे ऐं जेके जिन दोस्तनि खे ख़बर न आहे उहे जेको आहे सो इन शइ खां अणॼाण हूंदा आहिनि। सो मां तव्हांखे मोबाइल स्क्रीन ते वठी थो वञा। तव्हां ॾिसो कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं घुरबल आहिनि। हाणे असां फेसबुक में वेंदासीं। हाणे फेसबुक में वञण खां पोइ पंहिंजे प्रोफाइल ते क्लिक कंदासीं। प्रोफाइल ते क्लिक करे असां ईंदासीं पंहिंजे पोस्टनि ते। हाणे ई जेको आहे सो बूस्ट पोस्ट लिखियल आहे बिलू खाने में, इन ते क्लिक कंदासीं। हाणे क्लिक करण खां पोइ इहे शयूं नज़र अचनि था। ठीकु आहे। हाणे इहे तव्हांजो इनसाइट आहे, मतिलबु घणनि माण्हुनि ताईं पहुतो आहे, घणनि ताईं न। इन में जेको आहे सो उन जा फ़ाइदा, नुक़सान, कैटेगरियूं, नुक़सान त न, कैटेगरियूं, मुल्क ऐं तव्हांजो उमिरि वग़ैरह। फेसबुक आहे, इंस्टाग्राम। हाणे ॾिसो हिते 75 रियाल लिखियल आहे। सही आहे, 75 रियाल लिखियल आहे। ऐं इन में जेको माण्हू आहे उहो 4,400 खां 13,000 ताईं। ठीकु आहे। उन ताईं तव्हांजो माण्हू जेको आहे सो वेंदा। इहो डेली रिज़ल्ट हूंदो। उहे तव्हां घणनि ॾींहंनि लाइ जेको आहे सो उहो रखंदो, घणा ॾींहं तव्हां इहो रखंदव। हाणे 8 जेको आहे सो ड्यूरेशन आहे, मतिलबु 5 ॾींहं। इहे 5 ॾींहं लाइ तव्हांजो पोस्ट 4,400 माण्हुनि खां 13,000 माण्हुनि ताईं वेंदो। ठीकु आहे। इनखे तव्हां ओके करे सघो था, वधाए सघो था, घटाए सघो था। उन खां अलावा इन में 8 आहे जेको आहे सो तारीख़ लिखियल आहे। सही आहे। जेको तारीख़ तव्हां हणंदो, अॼु जो हणंदो, सुभाणे खां शुरू कंदो, ॿिए ॼाणे खां शुरू कंदो। हेठि हाणे असां बूस्ट पोस्ट नाव ते क्लिक कंदासीं। हाणे हिते ॾिसो कहिड़ियूं शयूं घुरबल आहिनि। ठीकु आहे। हिते मुंहिंजो आईफोन आहे, मूंखे आईफोन खां कीअं पैसा भरणा पवंदा उनजो तफ़सील हाणे हिते नेक्स्ट कंदासीं। एंड्रॉइड मोबाइल में मुख़्तलिफ़ हूंदो, सैमसंग में, शाओमी में, रेडमी में, ओप्पो में मुख़्तलिफ़ हूंदो। सही आहे। हाणे ॾिसो हिते वरी इहो साॻियो आयो आहे 75 रियाल जेको बजट आहे तव्हां रखंदो। उन खां अलावा जेको फंड्स टू एड आहे, जेतिरा पैसा तव्हां रखंदो। एप्पल सर्विस फ़ी जेको मां आईफोन खां पे कंदुसि उहो 32 रियाल मूंखे एप्पल खे ॾियणा पवंदा। जेको टैक्स आहे उहो 16 रियाल मूंखे ॾियणा पवंदा। ऐं टोटल 123 रियाल। ॾिसो जेको ॻाल्हि मां कयां पियो न, जो सऊदी अरब में माण्हुनि खे जेको अमाउंट शो थींदो आहे पाकिस्तान में या दुबई में, उहो इन शइ खे ॾिसी तकड़ था कनि ऐं चवनि था त बाबा हीअ असांजो पैसो निकितो आहे, असां कीअं कढूं, असांजो फेसबुक मोनेटाइज़ थियो आहे, असां इहे पैसा कीअं कढूं, कीअं कढायूं, असांखे पैसा कीअं मिलनि। 123 रियाल खे ॾिसी करे ई कुझु दोस्त आहिनि कंफ्यूज़ थींदा आहिनि। 123 रियाल खे $123 सम्झंदा आहिनि त असांजा जो जेको अर्निंग आहे उहो $123 थियो आहे। हालांकि उते फेसबुक में, उन्हनि जे फेसबुक पेज में फेसबुक वारो इहो लिखी रहियो आहे त तव्हां पंहिंजे फेसबुक पेज मां कमाए रहिया हो। पोइ उहो स्टार्स जे सूरत में कमाए रहियो आहे, उहो कंहिं बि शइ जे सूरत में कमाए रहियो आहे, उहा ॿी ॻाल्हि आहे। हालांकि उनजो पे आउट बि सेट थियल कोन्हे। सो इन कंफ्यूजन खे वठी करे काफ़ी दोस्त जेको आहे सो हैरान परेशान आहिनि त असीं छा कयूं, या असांजो जेको अर्निंग थियो आहे उहो पैसा कीअं कढूं, इहे पैसा वञनि न हलिया, एक्सपायर न थी वञनि हलिया। तो ॻाल्हि खे सम्झण जो ज़रूरत आहे बाबा, महिरबानी।